अंब सिंध जो ख़ूबसूरत मेवो आहे। चयो वेंदो आहे त अंब जे नाले अंब बिश्ती समर आहे, पर हिन वण जी काठी बि तमामु निहायती काराइती आहे। उन लिहाज़ सां हीउ वण ॼण त कुदरत जे तरफ़ां सिंध वारनि खे लाइ तोहफ़ो आहे। अॻाटे ज़माने में अरबस्तान ऐं ईरान जा माण्हू सिंध में हीउ मेवो खाधो हो, छो जे त सिंध ते अरबनि, ईराननि सभु ऐं पठाननि, तुर्खाननि कब्ज़ा कया आहिनि ऐं सिंध जो हीउ मेवो कब्ज़नि जे दौरान हितां जा मौसम जे दौरान जॾहिं अंब लहंदो सो खणी वेंदा हुआ। तारीख़ में इहो बि चयो वञे थो त अकबर बादशाह जी हयाती जा शुरूआती 9-10 साल सिंध फ़तह थियण खां पोइ मातली भरिसां जीवण वारे इलाइक़े ऐं सेवण वारे इलाइक़े में गुज़रिया हुआ। उन दौर में फ़तह बाग समेत सिंध जे घणनि इलाइक़नि में अंबनि जा बाग जाम हूंदा हुआ। अकबर बादशाह दिल्लीअ जी हुकूमत संभालण खां पोइ हर साल फ़तह बाग मां अंब घुराईंदो हो, जेके हू सॼो साल खाईंदो हो। उन तरह जो हू उठ जी चम मां ठहियल दॿनि खे अधो अधु माखी सां भरे ऐं उन्हनि खे अंबनि सां बि भरे पोइ ही पंहिंजे देस दिल्ली खणी मोकिलींदो हो। चवंदा त हर साल जी सीज़न में 30 खां 40 उठनि जी क़तार दिल्ली पहुचंदी हुई, पोइ उते वञी पंहिंजे तोशा खाने में महफ़ूज़ कराईंदो हो। अकबर बादशाह पंहिंजे दौर में हिकु वॾो बाग लॻारायो हो, जंहिं में लख खनि अंबनि जा वण लॻाया, जंहिंखे बाग जो नालो बि लख बाग रखियो हो। बहार खां पोइ फेबरवरी ऐं मार्च में थिए थो ऐं ॿूर झले थो, ऐं हीउ अक्सर करे मार्च में मुकमल ॿूर झले ऐं मई ऐं जून वारे महीननि में सॼी सिंध में लही वेंदो आहे। मई महीने जे विच वारे धारे किथे ऐं जून ऐं जुलाई में फर लहंदो अथसि। समाला जे उत्तर ॾे त सेप्टेंबर में मस अंब था लहनि। हिंदुस्तान में 2 मुख्य जायूं आहिनि जिते तमामु अहदी क़िस्म जा अंब थियनि था। ख़बर न आहे त उहो ज़मीन जी चकर आहे या ॿियो को चकर आहे या आबहवाई चकर आहे। उहे बम्बई जा ही इलाइक़ा आहिनि, माज़गान ऐं मालडा। अंब खां पहिरियां अंबड़ी थींदी आहे। अंब जो फर कचो हूंदो आहे, यानी अंबड़ी हूंदी आहे त उन जो रंग साओ ऐं ज़ाइक़ो तमामु खटो थींदो आहे। अंब जो वण 15 खां 20 फुट डिघो थींदो आहे। हिन अंब में जे वण खे तक़रीबन जेके 2 मर्ज़ लॻंदा आहिनि। हिकु मोहलो ही नंढो जीत आहे, लेकिन नुक़सानु तमामु घणो करे थो। हिन जीत जी मादी जॾहिं मुनासिबु गर्मी महसूसु कंदी आहे तॾहिं आना लाहे थी आहे। ख़ासि तरह जुलाई महीने जे आख़िरी ऐं अगस्त जी शुरूआति में जॾहिं वण फोटहड़ो पैदा थींदो आहे तॾहिं हिन जा जीत जा ॿच्चा थियनि था, जेके नाज़ुक गोंचनि जो रस चूसे वठनि था। ॿियो थींदो आहे बग। हिन जीत जे मादी जो जिस्म अछी मादी सां ढकियल हूंदो आहे ऐं नर जो रंग चॉकलेटी थींदो आहे। हिन जीत जो हमिलो नवंबर ऐं दिसंबर महीने में थिए थो। वण जे मुख़्तलिफ़ हिस्सनि मां रस चूसे फसल खे तबाह करे छॾींदा आहिनि। अंब खाइण मां फ़ाइदा। तबीबनि मूजिबि अंब जा तिबई फ़ाइदा आहिनि ऐं अंब दिलि, दिमाग़ ऐं मैदे खे ताक़त ॾिए थो, जिस्मानी क़ुवत खे वधाए थो। मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो ऐं ईंदड़ हर वीडियो ॾिसो। तव्हां दोस्तनि जी महिरबानी।